बांदी थाने ते रिश्वत जी बाज़ार गरम गोठ वज़ीर खान जमाली वासी नौजवान गुलाम हुसैन जमाली प्रेस क्लब बांदी पहुंची दाहींदे चयो त बांदी थाने ते मुक़रर नंढे मुंशी तारिक खासकेली मुंहिंजी FIR दाख़िल करण खां इनकार कंदे गिरफ़्तार थियल जवाबदार गुलाम जमाली खे पैसनि एवज़ छॾे ॾिनो आहे। उन वधीक चयो त मूं कुझु टाइम अॻु पंहिंजी ज़मानत ते बेरकी वासी गुलाम जमाली के सकरंड सिरन जी भट्टी ते पाण सां गॾु कम ते रखरायो हो, जेको कुछ ॾींहं कम करण बाद फ्रॉड ज़रिए भट्टे मालिक खां पैसा वठी फरार थी वियो ऐं काफ़ी अरसो गुम रहियो, जंहिंखे मूं काल गिरफ़्तार करायो ऐं थाणे ते मौजूद नंढे मुंशी तारिक खासकेली के FIR जो चयो, पर हुन धमकियूं ॾेई वापसि मोटाए छॾियो ऐं गिरफ़्तार जवाबदार के पैसनि एवज़ छॾे ॾिनो आहे। हुन वधीक चयो त मां भट्टी जो मज़दूर आहियां, मालिक के पैसा किथां ॾियां। नंढे मुंशी तारिक खासकेली जवाबदार छॾे ॾिनो आहे, जेका मूं सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन SP नवाब शाह ऐं वसवारनि खे अपील कई त नंढे मुंशी तारिक खासकेली ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।